अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, इसराइल जी ग़िज़ा ते बमबारी जो सिलसिलो जारी आहे ऐं शहीद फ़लस्तीनी जो अंगु हिन वक़्त ताईं 2800 खां वधी वियो आहे। इसराइल जे वेशाणी बमबारी सबबि ग़िज़ा में इंसानी बहरान शिदत इख़्तियार करे वियो आहे। इसराइली हमले में शहीद थियल फ़लस्तीनी जो अंगु जेको आहे उहो 2800 खां वधीक थी वियो आहे ऐं जॾहिं त तबाह थियल इमारतुनि में हज़ारे फ़लस्तीनी मलबे हेठां दॿियल आहिनि। अञा ताईं बि इहा सूरत हाल आहे। इसराइल वधीक 21 अस्पतालूं ख़ाली करण जो बि अल्टीमेटम ॾेई छॾियो आहे ऐं इसराइली फ़ौज तरफ़ां ग़िज़ा ते मिज़ाइल फायर करण जो सिलसिलो जारी आहे। इसराइल हमास जे इंटेलिजेंस चीफ खे बि शहीद करण जी दावा करे छॾी आहे ऐं हमास इहा दावा कई आहे त 1 कलाक दौरान असां इसराइल जे शहर तिल अबीब ऐं वालियल बैतुल मुक़दस में मिज़ाइलनि जा नवां हमला कया आहिनि, जॾहिं त उत्तरी सरहद ते हिज़बुल्लाह जी कारवायुनि में कैमराउनि ऐं सेंसर्स लॻल हिकु टावर खे बि निशानो बणायो वियो आहे। उनखां अलावा इसराइली फ़ौज जो हिकु टैंक जेको आहे उहो बि तबाह कयो वियो आहे ऐं हिकु इसराइली फ़ौजी उन में मारिजी वियो आहे, जंहिंजी तस्वीर बि हिज़बुल्लाह सोशल मीडिया ते जारी करे छॾी आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ इहो बि आहे त इसराइली जारियत सबबि 10 लख खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे बेघर थी विया आहिनि, जॾहिं त ग़िज़ा में पाणी ऐं ख़ुराक बि ख़तमु थी वियो आहे। बुख, पाणीअ जी उणाहठ ऐं बिजली न हुजण सबबि वधीक फ़लस्तीनी जे फ़ौत थियण जा इम्कान ज़ाहिर कया पिया वञनि। होॾां गॾियल क़ौमुनि तरफ़ां चयो वियो आहे त इंसानी ज़िंदगीअ जी सोच ख़तमु थी रही आहे। ॾखण ग़िज़ा तरफ़ लखें माण्हुनि जी लॾपलाण वॾे इंसानी बहरान जो सबबु बणिजी सघे थी। ग़िज़ा ऐं मिस्र विच में लॾपलाण जे लाइ सिर्फ़ु रफ़ा जी क्रॉसिंग आहे, जंहिंखे पार करण जे लाइ ख़ुसूसी इजाज़तनामो बि घुरिजे। सलामती काउंसिल जे इजलास में ग़िज़ा में इंसानी बुनियादनि ते जंगबंदी लाइ रूसी ठहराउ नाकाम थी वियो आहे। ठहराउ जी मंज़ूरी लाइ 9 वोट घुर्बल हुआ, पर ठहराउ जे हक़ में 5 ऐं मुखालफ़त में 4 वोट पिया। गॾियल क़ौमुनि में ग़िज़ा जे जेका इसराइली जंग ते सलामती काउंसिल जे इजलास में रूस तरफ़ां जंगबंदी लाइ ठहराउ पेश कयो वियो, जेको नाकाम थी वियो। रूसी ठहराउ में इंसानी बुनियादनि ते जंगबंदी जो मुतालबो कयो वियो हो, जॾहिं त ठहराउ में यरगमाल थियलनि जी आज़ादी, इंसानी इमदाद जी रसाई, ग़िज़ा में आम शहरनि जे महफ़ूज़ लॾपलाण जो बि मुतालबो कयो वियो हो। ठहराउ जे हक़ में चीन, गॾियल अरब अमारात, गबोन ऐं मोज़म्बिक हिमायत कई, जॾहिं त अमेरिका, बर्तानिया, फ्रांस ऐं जापान उन जी मुखालफ़त में वोट ॾिना। अल्बानिया, ब्राज़ील, एक्वाडोर, घाना, माल्टा ऐं स्विट्ज़रलैंड वोटिंग दौरान गैर हाज़िर रहिया। इन सॼी सूरत हाल में ॾिसिजे थो त इसराइली बमबारी में बेघर थियल ग़िज़ा जा लखें फ़लस्तीनी मिस्र जे सरहद ते वरी गॾु थियण लॻा आहिनि। इसराइल पारां ग़िज़ा जी नाकाबंदी सबबि लखें फ़लस्तीनी बुख, बीमारियुनि, पाणी ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जे खोट खे मुंहुं ॾियणु लॻा आहिनि ऐं इसराइली बमबारी में बेघर थियल ग़िज़ा जा लखें फ़लस्तीनी मिस्र जे सरहद ते गॾु थी विया आहिनि। परॾेही ख़ाबरू इदारा इहो बि चवनि था त अमेरिका, इसराइल ऐं मिस्र मुतासिर फ़लस्तीन जे लाइ रफ़ह जी सरहद खोलण ते इतफ़ाक़ करे वरितो आहे ऐं मिस्र सां लॻंदड़ जेका सरहद रफ़ह ते हज़ारे फ़लस्तीनी गॾु थी विया। हज़ारे माण्हू मिस्र जी सरहद खुलण जे इंतज़ार में बीठल आहिनि, छाकाणि त इहे जेकी फ़लस्तीन जी सूरत हाल उहा तमामु ख़राबु नज़र अचे पई। परॾेही मीडिया मूजिबि सरहद खुलण वक़्तु इसराइल ॾखण ग़िज़ा में फायरबंदी ते इतफ़ाक़ बि कयो आहे ऐं गॾियल क़ौमुनि जे इंसानी इमदाद वारे इदारे इसराइल खे ग़िज़ा जो कड़ो ख़तमु करण जी बि अपील करे छॾी आहे। UNRWA जे सरबराह फ़लब लेज़रनी चयो आहे त ग़िज़ा में ज़िंदगी जो तसवुरु ख़तमु थींदो पियो वञे। इसराइल ग़िज़ा जो कड़ो फ़ौरी तौर ते ख़तमु करे। हाणे इन सूरत हाल सॼी में ग़िज़ा ते इसराइली हमलनि जे नतीजे में शहीद फ़लस्तीन जो अंगु 3000 खां बि वधी वियो आहे ऐं इसराइली फोर्सिस लॾपलाण कंदड़ फ़लस्तीन ऐं एम्बुलेंस खे बि निशानो बणाइण लॻियूं आहिनि। फ़लस्तीन जी जेकॾहिं हालति ॾिसिजे त उते जेका बमबारी थिए थी ऐं जेका गोलाबारी कई पई वञे, उन सॼी बमबारी में इंसानी जानियूं केतिरियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। मासूम ॿार वधि में वधि ऐं औरतूं जेके आहिनि, जेके घरनि में मौजूदु हुजनि था, उहे वधीक मुतासिर थिया आहिनि ऐं हिन वक़्तु बि जेका आहे सो इंसानी हमदर्दी तौरु केतिरा ई मुस्लमान मुल्क जेके आहिनि उहे फ़लस्तीनियुनि सां
गॾु बीठल आहिनि। उन्हनि इन्हनि जे जेका बमबारी ऐं जंगबादी रोकण जो बि मुतालबो कयो आहे ऐं अक़वाम मुतहिदा खां बि इहो मुतालबो कयो वियो आहे त जेका इसराइल तरफ़ां जेका फ़लस्तीन ते बमबारी कई पई वञे उहा फौरी तौर ते रोकी वञे, छाकाणि त उन बमबारी में केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थियण सां गॾोगॾु जेके औरतूं ऐं ॿार आहिनि उहे वधि में वधि मुतासिर थियनि था ऐं ॿार जेके रांदीका खेॾण जी मौसम में मुद में हुजनि था उन्हनि ते जॾहिं बमबारी कई थी वञे त उन्हनि जा तमामु अहसास जीअ खे झोरींदड़ हुजनि था। ऐं हिकु फ़लस्तीनी जेको ॿारड़ो आहे उहो पंहिंजे भाउ जे लाइ पंहिंजे रांदीको वठण जे लाइ वियो, जॾहिं मोटियो त उहो बमबारी में ज़ख़्मी थी चुको ऐं उन पाण बमबारी खां डिॼी करे कंहिं घर में उन पनाह वरिती ऐं उहो मासूम ॿारड़ो जंहिं घर में पनाह वरिती उन घर सॼो उहो तबाह थियल हो ऐं उतां जा जेके घर भाती आहे उन जेके औरतूं उहे बमबारी में फ़ौत थी चुकियूं हुयूं ऐं शहीद थी चुकियूं हुयूं। त इन सॼी सूरत हाल में जेके मुस्लमान मुल्क आहिनि उहे फ़लस्तीन ते बमबारी जी निदा कनि था ऐं इन्हनि मुतालबो कयो आहे त बमबारी जेका आहे इहा फौरी तौर ते रोके, इंसानी जानियुनि जो जेको नुक़सानु थी रहियो आहे उनखे रोकियो वञे। इन सां ई पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा, वरी मिलंदासीं कंहिं नए इशू सां गॾु। तेसिताईं अला भाई।